Happiness is in contribution, not recognition. असांजी सोसाइटी अक्सर असांखे ॿुधाईंदी आहे do more so you get more praise. But Courage to be Disliked book चवे थी do more even if no one claps on you. तव्हां अब्दुलसत्तार ईदी खे ॾिसो, सादा कपिड़ा ऐं बग़ैर कंहिं PR जे, पर हुन दुनिया जो सभिनी खां वॾो एम्बुलेंस नेटवर्क सिस्टम ठातो। वो कंहिं रिएक्शन लाइ न, पर एक्शन लाइ जीअंदो हुयो। जीअं असांजी माउ जेका रोज़ाना घर संभालींदी आहे, चुपचाप बग़ैर कंहिं वाह वाह ऐं तारीफ़ जे, पर सॼो घर सिर्फ़ हुन जी वजह सां सुकून में हूंदो आहे। द करेज टू बी डिसलाइक्ड बुक चवे थी त तारीफ़ या एप्रिसिएशन उहा आर्ज़ी हूंदी आहे, पर जेकी ख़िदमत आहे उन जो असरु हमेशह रहंदो आहे। यानी हैप्पीनेस इज़ इन कंट्रीब्यूशन, नॉट ऑन एप्रिसिएशन।